मैं सूखी हूँ शर्मस्ता मेरे को न पछाने रास्ता मैं सूखी हूँ शर्मस्ता मेरे को न पछाने रास्ता। वेझो ॻोठ वारिया मोरी में बीठा आहियूं जिते मीनाबाई माता रानी जी जेका असां अॼु पहिरीं वरसी जे सिलसिले में हिते शानदार हिकिड़ी तक़रीब रखी वई आहे। इन हवाले सां उनजे भाइरनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। नंढे हूंदे खां ई माना सेवा में लॻल हूंदी असां माना केतिरो बि चवंदा तॾहिं बि माना इनो जेको माना माइंड हूंदो दिमाग़ हूंदो सॼो माना मंदर तरफ़ हूंदो ॾींहुं राति मंदर में हूंदी उन खां पोइ रोज़ो रखणु ॿियो रोज़ो छॾणु इन संदो टाइम पहिरीं वर्सी मल्हाए रहिया आहियूं जेके असां सभु ॿाहिरि सते ॿाहिरि गॾु थिया हिते असां नंढो प्रोग्राम अरेंजमेंट कयो आहे। जो कि ये पंहिंजे धर्म सां इनखे वॾो लगाव हूंदो माना इन माता रानी जी शेवा करे पई ठीकु है ऐं माता रानी इनखे दर्शन बि ॾिनो ठीकु आहे। माता रानी इनजे मतिलबु त हिकिड़ो शरीर में बि हुई ऐं 7 ॾींहं पहिरीं असांखे चयो हो त मतिलबु मुंहिंजी हाणे मतिलबु मूंखे प्यालो पीअणो आहे। मेरी वे आई मांझी दीकरी बधाई ली हाथा भायारी बेन हती जे गई तो माँ पर खास खुशी हम मोकल ले गई देवी हती मांझ पेट देवी पड़ी थी उहे महीना माता उतरी तेजी आवाम ॾाढी ख़ुशि आहे त पहिरीं मल्हालो असां मल्हाए रहिया आहियूं मीराबाई जो हिन जे असां ॾाढा ख़ुशि आहियूं। जीअं त हिते मीराबाई वचन कयो त भाई मां हिंगलाज जो मंदरु हिते ठाहींदुसि। नाब कमल में नाम उठावा हृदय कवल विच जोत जगावा बमर गुफा में फेरी पावा मोहन मेरे संग हता मोहन मेरे संग हता मैं सूखी हूँ शर्मस्ता मेरे को न पछाने रास्ता मैं सूखी हूँ शर्मस्ता मेरे को न पछाने रास्ता। परे परे खां जेके हिते यात्री आया आहिनि इन्हनि जो चवण त जेका मीनाबाई जो जेको पैगाम हुयो उहो अमन शांती ऐं प्रेम जो पैगाम हुयो। कैमरा में कुमार सां गॾु राजा चंद टीवी न्यूज़।